अस्सलाम वालेकुम सर। चेयरमैन सिंध शेख अलायंस एडवोकेट आसिफ शेख पियो ॻाल्हायां कराची खां। अॼु हिन वाक़े जी ख़बर पई सखर में जेको ज़ंगे जो छोकिरो मुओ आहे मुक़ाबले में, ऐं ख़बर पई त हुनजो क्रिमिनल रिकॉर्ड बि हो ऐं घुरिबल ॾोहारी हो। त ॾाढी ख़ुशी थी ऐं उन खां पोइ उनजे वारसनि तरफ़ां तव्हांजे ख़िलाफ़ु सोशल मीडिया ऐं प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया ते जेको आहे वठि वठि लॻी पई आहे ऐं एहतजाज बि थिया आहिनि तव्हांजे ख़िलाफ़ु। त उन हवाले सां मां तव्हांखे कॉल कई त एज़ अ शेख बिरादरी जे असीं सॼी सिंधी शेख बिरादरी तव्हां सां गॾु आहे। पाण खे बिल्कुलु बि अकेलो न सम्झिजो ऐं न ई कंहिंजी ब्लैकमेलिंग में अचिजो। ठीकु आहे, क़ानूनी मैटर हुजे अदालत में कोई असांजूं ख़िदमतूं तव्हांखे खपनि, असां 24/7 तव्हांजे लाइ हाज़िर आहियूं किथे बि। ऐं जेको आहे उन्हनि दहशतगर्दनि खे कुझु जवाबु ॾियणो आहे ऑन द स्पॉट या रोड रस्ते ते एहतजाज कनि था, तव्हांखे पंहिंजी फेवर में का शइ खपे, असीं हर वक़्तु 24/7 तव्हांजे लाइ मौजूदु आहियूं। ठीकु आहे, ऐं पाण खे बिल्कुलु अकेलो बि न सम्झो ऐं जेको आहे कंहिंजी ब्लैकमेलिंग में बि न अचिजो। इहे ॾोहारी जेके आहिनि नी, जीअण माण्हुनि जो हिननि अजीरण करे छॾियो आहे। उन खां पोइ इहे ब्लैकमेलिंग कनि था पिया। अगरि हुनजो क्रिमिनल रिकॉर्ड आहे छोकिरे जो प्रीवियस, त तव्हां सुठो कमु कयो आहे। मूं पहिरियां बि तव्हांखे एप्रिशिएट कयो हुयो घोटकी वारे मैटर में जेको थियो हुयो मसइलो, ऐं हींअर बि तव्हांखे एप्रिशिएट कयूं पिया। ऐं सिंध शेख अलायंस जी प्लेटफॉर्म तव्हां सॼी सिंध जी शेख बिरादरी जेका आहे तव्हां सां कुलो कुले में मिलाए बीठल आहे। किथे बि असांजी ज़रूरत पए, किथे बि असांजी ज़रूरत पए, असीं तव्हां सां 24/7 गॾु आहियूं। बिल्कुलु पाण खे अकेलो न सम्झिजो ऐं कंहिंजी बि ब्लैकमेलिंग में न अचिजो। ठीकु आहे सर, थैंक यू।